सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 नारा, जिए सिंधु जिए सिंधु। मीरपुर खास ब्यूरो चीफ शाहिद मेमन, कैमरामैन मुदब्बिर सां गॾु क़ौमी सकाफ़ती ईद जे ॾींहुं सॼे सिंध जी मीरपुर खास में भी धरती धणियनि पारां टोपियूं फटका अजरकूं पाए रैलियनि जी सूरत में मीरपुर खास प्रेस क्लब ते क़ाइम मरकज़ी कैंप ते पहुता। PPMPA हरिराम किशोरी लाल ऐं PP डिविजनल इत्तला सेक्रेटरी खैरुनिसा मोगल, रशीद पंवर, सलाम मेमण, हीरालाल मेघवाड़ पिण कैंप ते पहुता। मरकज़ी कैंप ते सिंध जे मशहूर फनकारनि सुहन लगारी, अमानत अली, मजीद बलोच, जयराम दास पारां क़ौमी ऐं सकाफ़ती गीत पेश करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। नौजवाननि पारां अजरकूं हवा में लहराए क़ौमी गीतनि ते रक़्स करे सकाफ़त खे भेटा पेश कई वई। सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते प्रेस क्लब ते मरकज़ी कैंप क़ाइम कई वई, जिते PPMPA हरिराम किशोरी लाल ऐं PP डिविजनल इत्तला सेक्रेटरी खैरुनिसा मोगल पहुता, जिन पारां सिंध वासियुनि खे क़ौमी ईद जी मुबारकबाद पेश कई वई ऐं महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। के मलिकार चौथा सकाफती अमन अम्मान मोहतरम हरिराम किशोरी साहब रिटायरमेंट में आ गया। मोहतरम हरिराम किशोरी साहब रिटायरमेंट में आ गया। सब खां पहिरीं तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो एकता ॾींहुं जो। उन सां गॾु चवंदा बाबा पंहिंजे बच्चनि खे तइलीम ॾियो, अॻिते बचनि पंहिंजियूं नियाणियुनि खे ऐं बच्चनि खे तइलीम ॾियणु ज़रूरी आहे। इन करे आउं तव्हांखे वरी बि अर्ज़ु कंदसि त पंहिंजे बच्चनि खे अॻिते आणियो, जीअं वञी पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे सघनि। महिरबानी। आख़िर में नज़ीर साहब जो सिंधी मीडिया सॼे जो सभिनि खे महिरबानी। जीए भुटो, जय श्री रानी।